नाज़रीन, रेती ट्रेन हादसे में फ़ौतुनि जो अंग 63 थी वियो आहे। 51 फ़ौतुनि जी सुञाणप खां पोइ लाश वारसनि हवाले कया विया। 12 फ़ौतुनि जी सुञाणप न थी सघी आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मोहम्मद ज़मान चाचर जी। मोहम्मद ज़मान इन वक्त मौजूद वे स्टेशन रेती ते जिते कल मिलत एक्सप्रेस और सर सैद एक्सप्रेस में खौफनाक हादसो पेश आयो हो, जैसे नतीजे में 62 इंसानी जानूं जो ज़ाया थी चुकियों आहिनि ऐं 150 खां वधीक जेको माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। काल खां वठी ज़िले घोटकी जी ऐं रहीमियार खान जी मुख़्तलिफ़ इस्पतालनि में जेकी एमरजेंसी नाफ़िज़ कई वई हुई, जिते हितां जे ज़ख़्मी माण्हुनि खे उन इस्पतालनि में मुंतकिल कयो वियो हुयो ऐं जेका फौती हुया उन्हनि जे वारसनि खे उन्हनि जूं लाशूं ॾिनियूं वयूं हुयूं, पंहिंजे जेको अबाणनि ॾे मोकिलियूं वयूं हुयूं। उन हवाले सां जेकी कल हिते रेस्क्यू जी टीम आई हुई, पाक आर्मी जा जवान हुया, पुलिस हुई ऐं हिते इलाइक़े वासियुनि जो हिकिड़ो वॾो अहम किरदारु रहियो। जन फिल फोर पहुची करे हज़ारनि जी तादाद में माण्हुनि जेको आहे हिते मुसाफ़िरनि जे लाइ पाणी जूं बोतलूं ऐं मुख़्तलिफ़ मिठे पाणी जूं सबीलूं, जूस ऐं खाधे जो बि बंदोबस्तु कयो वियो हुयो। काल जेको राति देरि ताईं राति 2 बजे जेको 7 ॿिया लाश कढिया विया हुया, उन जे हिसाब सां मजमूई जेको आहे हिन वक़्तु फ़ौतुनि जो तादाद जेको आहे उहो 62 थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको लाशूं त हितां जेको आहे कढी करे रवानियूं कयूं वयूं आहिनि, पर हीउ जेको रेलवे जो निज़ाम धर्म भरम हुयो, इहो निज़ाम हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते जेको रेलवे इंतिज़ामिया आहे ऐं पाक फ़ौज जा जवान बि आहिनि, उन्हनि जी मदद सां हीउ रेलवे ट्रैक जो जेको कमु हली रहियो आहे। इन हवाले सां असां सां DS रेलवे जी बि ॻाल्हि ॿोल थी हुई, जेको हिन वक़्तु हिते मौजूदु आहे, उन जी निगरानी में हीउ कमु थी रहियो आहे। उन जो इहो चवणु आहे त असां मुसलसल जेको आहे ॾींहुं राति हिकु करे हीअ रेलवे ट्रैक जी बहाली लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं ऐं हीअ रेलवे ट्रैक जेको आहे चंद कलाकनि में बहाल कयो वेंदो ऐं चंद कलाकनि खां पोइ ट्रेननि जी जेको आमद रफ़्त आहे उहा जारी कई वेंदी। जी।